बादशाह ऐं हिक माई ऐं ॿ ललू। तो दोस्तों हीअ कहाणी तमामु ज़बरदस्त आहे। उमेद आहे त तव्हांखे पसंदि ईंदी। हाणे कंहिं इलाइक़े में हिकिड़ो हमराह रहंदो हो। हक़ सच जी ॻाल्हि सच जी हिदायत भली कंदो हो। हुन जी ज़ाल हिकिड़ो पुटु 5-6 सालनि जो। ॾींहं वक़्तु गुज़रंदा रहिया। मुड़ुसु हिन माई जो ईमानदार वीचारो बीमार थियो त कंहिं बीमारी सबबु गुज़ारे वियो। हाणे माई अकेली, छोकिरो 5-6 साल जो। माई सोचियो त हाणे मुड़ुसु मुंहिंजो गुज़ारे वियो आहे, को न को कमकार कजे जीअं मुंहिंजे पुट खे पाले निपाए वॾो कजे। माई आई बादशाह वटि। बादशाह चवणु लॻी त बादशाह सलामत, मुंहिंजो मुड़ुसु गुज़ारे वियो आहे ऐं जे अगरि तो वटि का माना को नौकिरी हुजे या को कमकार हुजे त मूंखे ॾे, जीअं आउं पंहिंजे पुट खे पाले वॾो कयां। बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, कमकार मूं वटि आहिनि, तूं भले कमकार कर। हाणे माई बादशाह वटि कमकार करणु लॻी दासी जे हिसाब सां, बानी जे हिसाब सां। केॾीमहिल ही कमु त केॾीमहिल हू कमु, ईअं ई कमु कंदी रही। माई हिकु चकर सोचियो त मूं वटि आहिनि 2 लालू। जे न इहे 2 लालू ऐं बादशाह खे अमानत तौरु रखण जे लाइ ॾेई छॾियां, पोइ जॾहिं मुंहिंजो पुटु वॾो थींदो, कमाई जहिड़ो थींदो, फ़िलहालु त हितां पंहिंजो जान वग़ैरह हलायां पई, पोइ मुंहिंजो पुटु खणी को कारोबार कंदो, को धंधो दाड़ी कंदो त जीअं असीं सवला थी पवंदासीं। हाणे माई वटि उहे 2 लालू हुयूं, तमामु क़ीमती हुयूं। हाणे माई हिकु चकर उहे 2 क़ीमती लालू खणी आई बादशाह वटि। बादशाह चवणु लॻी त बादशाह सलामत, हिकिड़ो अर्ज़ु आहे। बादशाह चवणु लॻो त ॿुधायो। हाणे उन महिल त न को वज़ीर हुजे न केरु हुजे, बादशाह अकेलो हुजे। माई चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत, मूं वटि 2 लालू आहिनि जेके मुंहिंजे मुड़ुसु मूंखे ॾिनियूं हुयूं, असांजे ॾुखिये वक़्त में असांखे कमु ईंदियूं। चई हाओ। चई 2 लालू तोखे ॾियां थी, अमान तौरु रख। जॾहिं मुंहिंजो छोकिरो अची वॾो थींदो, नौजवान थींदो, पोइ तोखां आउं खणी खणंदसि। अमानती तोखे आउं ॾियां थी, रख। आउं ग़रीब आहियां, हले हेॾां होॾां मूंखां विञाइजी वञे हली, या को चोर या कुझु चोरी करे वञे हलियो, घर मुंहिंजे पोयां केरु आहे कोन। बादशाह चवणु लॻो त भले मूंखे ॾेई छॾ, आउं तुंहिंजी अमानत रखी छॾंदसि। माई हवा उहे 2 लालू खणी बादशाह खे ॾिनियूं। बादशाह दिलि में ख़्यालु कयो, सोच कई त ही वॾियूं क़ीमती 2 लालू आहिनि जेको हिन माई वटि आहिनि, ऐं पोइ बि माई ही मूं वटि बानी तौरु, दासी तौरु, नौकराणी कमु बि करे हिते। भले वाजी ॻाल्हि आहे। बादशाह जे दिलि में हिकिड़ी लालच थी वई। बादशाह त बादशाह, हूं त बादशाह रब पाक पाण आहे हिन फ़ानी जहान जो, पर ही हिकु कहाणी आहे। बादशाह जी दिलि में लालच पैदा थी वई। बादशाह वटि तमामु ठीकु ठाकु मिल्कियत हुई, पर अलाए छो बादशाह जे दिलि में लालच थी वई त ही 2 लालू आऊं ई फॿाईंदसि, हिन माई खे थोरी ॾींदसि लालू। बादशाह खणी हवा लालू पाण वटि रखी छॾियूं। हाणे ॾींहं वक़्तु हयाती या गुज़रंदा रहिया। माई कमकार कंदी रही। छोकिरो बि नेठि अॼु न सुभाणे अची 12-13 सालनि जो थियो। 5-6 साल माई, 6-7 साल माना बादशाह वटि कमु कयो। छोकिरो अची हाणे वॾो थियो। माई ख़्यालु कयो त हाणे छोकिरो मुंहिंजो वॾो थी वियो आहे, आउं बि कमाए कमाए थकी पई आहियां। हाणे मुंहिंजे छोकिरे खे को कारोबार, को अहिड़ो धंधो वग़ैरह करे ॾियां त जीअं पंहिंजो कमुकार हलाए। माई इहा सोच खाधी। हाणे माई आई बादशाह वटि। बादशाह चवणु लॻी त बादशाह सलामत, हाणे कमुकार आऊं तव्हां वटि नथी करियां। चई हाओ। चई हाणे छोकिरो मुंहिंजो वॾो थी वियो आहे, तोखे जेको मूं अमानत तौरु 2 लालू ॾिनियूं न, चई उहो मूंखे ॾे। बादशाह चवणु लॻो माई खे त माई ॻाल्हि ॿुध, तो मूं वटि धंधो कयो, 5-6 साल कमायो कयो हेॾां होॾां, मूं तोखे नौकिरी त रखियो। चई हाओ। चई मूं वटि किथे आहिनि 2 लालू जेको तूं चवे बि मूं तोखे ॾिनियूं आहिनि। अरे हाणे वञा बादशाह जी नियत ख़राबु थी वई, लालू ॾेई न। माई चवणु लॻी त बादशाह सलामत, तव्हां यादि करियो, गौर करियो, मूं तव्हांखे 2 लालू ॾिनियूं आहिनि अमानती तौरु रखण जे लाइ। बादशाह चवणु लॻो त मूं वटि लालू आहिनि ई कोन, इहो तूं मूं ते इल्ज़ाम बि हणे, तूं माटि करे हली वञ। माई हवा लाचार, बेवस, मजबूर, हाणे छा करे। बादशाह 2 लालू हणी वियो। माई हिते हुते माण्हुनि खे चवणु लॻी। चङा भला माण्हू हितां हुतां सभु अची गॾु कया। माई वठी आई। चई बादशाह मूंखे 2 लालू मुंहिंजूं ॾे कोन थो, अमान तौरु मूं हुनखे रखण लाइ ॾिनियूं हुयूं। माण्हुनि हवा सभिनि चयो बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हां बादशाह माण्हू आहियो ऐं तव्हां वटि हर शइ आहे, बाक़ी तव्हां हिन ग़रीब जूं 2 लालू रखी छा कंदो। बादशाह चवणु लॻो त बाबा अव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पर हिन माई जूं 2 लालू मूं वटि आहिनि ई कोन। हिन खे 6-7 साल मूं पाण वटि कमु ते रखियो। हाणे कमु जॾहिं ही नथी करे, हिन जो छोकिरो हाणे वॾो थियो आहे, हाणे हिन सोचियो त बादशाह मां जा इहे लालू कढिजनि। इहो त माई सरासर कूड़ बि हणे, मूं वटि लालू थोरी न, बादशाह माण्हू, लालनि खे आउं छा कंदुसि, मूं वटि काफ़ी खज़ानो आहे। माण्हुनि बि बढ़िया ॾिठो जी, वल बढ़िया बादशाह ॻाल्हि सही पियो करे। हू बि वरी ग़रीब जो को साथ कोन ॾींदो, जेको अमीर हूंदो उनजो वरी सभु साथ ॾींदा। माण्हू बि सभु चवणु लॻा त बादशाह तूं सही आहीं,
माई चवे त न बादशाह खे मूं 2 लालूं ॾिनियूं आहिनि, बादशाह मञे ई कोन थो। त माण्हू चवणु लॻा को तो मूं जहिड़ा कई वार विच में हुन में हिकिड़े हमरा ॻाल्हि कई, माई खे चवणु लॻो त छोकिरो बि गॾु माई जो हुजे। चई जेकर तो बादशाह खे लालूं ॾिनियूं आहिनि, चई हाओ। चई पोइ खण तुंहिंजे पुट जो कसम, तो बादशाह खे लालूं ॾिनियूं आहिनि। माई चवणु लॻी त बिल्कुलु आउं कसम खणण जे लाइ तयारु आहियां, मूं बादशाह खे 2 लालूं ॾिनियूं आहिनि। चई पोइ कसम खण। माई अवा छोकिरे जे मथे ते हथु रखी चवणु लॻी त आउं मुंहिंजे पुट जो कसम खणां थी त बादशाह खे मूं 2 लालूं अमान तो रखण जे लाइ ॾिनियूं हुयूं, जेको बादशाह मूंखे ॾिए कोन थो। माई जो अवा एतिरो ॻाल्हि करणु छोकिरो माई वारो किरी पियो। छोकिरो जॾहिं माई वारो किरी पियो, माण्हू सभु हैरत में पहुची विया। चई ॾिस माई भेण तो कूड़ो कसम खयो। बादशाह बि चवणु लॻो माण्हू खे, चई ॾिठो माई कूड़ो कसम खयो, पुटु ॾिसनि इहो मरी हलियो, किरी पियो, मरी हलियो। जेकर सच हुजे हीअं थोरी थी आहे। माई कूड़ बि हाणे मां पाण पंहिंजी अखि सां ॾिठो, माण्हू बि ॾिठो। जी हाओ भेण, बादशाह वाक़ई सही पियो चए, माई जो कूड़ो कसम। बादशाह हिते चवणु लॻो माण्हुनि खे, ॻाल्हि ॿुधो, हाणे इन माई जो जेको छोकिरो गुज़ारियो मरी वियो आहे, कसम जेको माई खयो आहे। चई हाओ। चईन छोकिरे खे कुलो ॾियणो कोन्हे, हिन जे लाश खे कुलो बि ॾियणो कोन्हे, पाणे माई खणी वेंदी हितां। बादशाह साईं चई छॾियो, माण्हू सभु हटी विया, विया हलिया। हाणे माई वीचारी छा करे? माई छा कयो, पंहिंजे पुट खे पुठनि ते खयो। हाणे हितां हुतां खणी अचे पई, रुलंदी रुलंदी आई हिकिड़े झंग तरफ़, रोईंदी अचे, ज़ारो ज़ार ॻोढ़ा पिया वहनि। त उॾां हिकिड़ो गस ते हिकिड़ो बुज़ुर्ग हमरा गॾिजी हलियो। पुछा करणु लॻो माई खां त ॾे ख़बर, ई छोकिरे खे पुठनि ते खयो थी। चई छोकिरो मुंहिंजो हीअ ॻाल्हि हीअं सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। चई मरी वियो आहे। बुज़ुर्ग चवणु लॻो माई खे त ॻाल्हि ॿुध, तुंहिंजो पुटु मरी कोन वियो आहे? चई कोन मरियो। चई न मरी कोन वियो आहे। चई पोइ वरी छा? तूं वरी वञ उन बादशाह वटि। माई सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। चई अमानत तौरु मूं उन बादशाह खे 2 लालूं ॾिनियूं हुयूं। बादशाह तमामु ग़लति कयो, हाणे हालांकि मूं कसम बि खयो, मूंसां हीअं थी हलियो। बुज़ुर्ग चवणु लॻो तूं भले वञ, 2 टे माण्हू भले ॾिसनि तोखे, माण्हू बि ईंदा तो वटि, तूं वञ बादशाह वटि। बादशाह खे एतिरो चयो त बादशाह सलामत मूंखां कूड़ लॻी वियो हलियो। कसम मूं खयो, पर कसम में मूंखां कूड़ माना लॻी वियो, माना मूं ॻाल्हि विसरी वयली। मूं इहो चयो त मुंहिंजूं 2 लालूं कोन हुयूं, मुंहिंजूं 4 लालूं हुयूं। तूं इहो चोजां ऐं पोइ तूं चोजां त आउं कसम खणण लाइ तयारु आहियां, मूं तोखे 4 लालूं ॾिनियूं आहिनि। पोइ पंहिंजे पुट ते तूं जेको मथे ते हथु रखी उन महिल कसम खणजां त मूं बादशाह खे 4 लालूं ॾिनियूं आहिनि। ऐं पोइ चोजां जे अगरि 4 लालूं हूंदियूं मुंहिंजूं तोॾां, त मुंहिंजो पुटु उथी पवंदो, ज़िंदा थी वेंदो। जे अगरि न, त पोइ जेकी सज़ा में चवंदो सो आउं क़बूल करण जे लाइ तयारु आहियां। तूं वञ, माण्हू गॾु तोखे ॾिसंदा, तुंहिंजे पुट खे खणियो वञ, हिन लाश खे खणियो वञ, पुटु तुंहिंजो ज़िंदा थी वेंदो हलियो, तोखे बसि एतिरो ई कुझु करिणो आहे। माई चवणु लॻी उन दरवेश खे त दरवेश साहिबु, मूं सची ॻाल्हि बि करियां त मूं बादशाह खे 2 ॾिनियूं आहिनि लालूं, ऐं कीअं चवां त मुंहिंजूं 4 आहिनि। दरवेश उहो बुज़ुर्ग चवणु लॻो उन माई खे त ॻाल्हि ॿुध, सच तो चयो? चई हाओ। चई सच चई त पोइ तोखे हुनजो कहिड़ो फल मिलियो? माण्हू जेके आहिनि सो सभु साथ ॾियनि था कूड़ जो, तो सच चयो, तुंहिंजो साथ कंहिं ॾिनो? बादशाह जो साथ हर कंहिं ॾिनो, ऐं तोसां हीअ थी हलियो। तुंहिंजो मुड़ुसु ईमानदार, हक़ सच जी हिदायत करण वारो हर कंहिंखे। चई हाओ। चई पोइ भला कुझु थियो तुंहिंजो? माण्हू कूड़ जो साथ ॾियनि था, सच जो साथ ॾियनि कोन था। सच तो ॻाल्हाए, तोसां ईअं थियो, हाणे वञी कूड़ हण। कूड़ हणंदे त माण्हू तुंहिंजो साथ ॾींदा। अॼुकल्ह जे दौर में सच जी अहमियत कोन्हे, कूड़ जी अहमियत। जेको कूड़ हणे थो उहो ई कामयाबु आहे। बसि वञ तूं। वाह, हाणे एतिरो कुझु बुज़ुर्ग चयो हिन माई खे। माई चवणु लॻी त बुज़ुर्ग साईं चलो ठीकु है, जेको तव्हां चयो ईअं ई सही। माई अवा वरी पंहिंजे पुट खे खणी ऐं निकिती। 4 माण्हू ॾिठो, को हुन को हुन ॾिठो। जी माई वरी पंहिंजे पुट खे खणियो पई अचे, खणी अवा सिधो अची बादशाह जे महल में। कई माण्हू अची हुते गॾु थिया, बादशाह बि हुते मौजूदु हुजे। बादशाह चवणु लॻो माई खे त ॾे ख़बर, वरी आई आहे छो? माई चवणु लॻी त बादशाह सलामत मूंखां कूड़ लॻी वियो हलियो। चई इहो वरी कीअं? चई दरअसल कूड़ मुंहिंजूं 2 लालूं कोन हुयूं, मुंहिंजूं तो वटि 4 लालूं। 5-6 साल जी ॻाल्हि, 7 साल जी ॻाल्हि, मूं तोखे 4 लालूं ॾिनियूं, मुंहिंजे ज़हन में कोन हुयो। मूं वरी चयो त 2 लालूं, मूं उन हिसाब सां कसम खयो, तंहिंजे करे मूंसां ईअं थी हलियो। माण्हुनि में भेण सभिनी ॾिठो, बादशाह बि ॾिठो। बादशाह चवणु लॻो त न, इहो तुंहिंजो नओं कूड़ आहे वरी। चई न, नओं कूड़ मुंहिंजो कोन्हे। जे अगरि आउं कसम खणां थी मुंहिंजे पुट जो, वरी ॿीहर जे चवां थी 4 लालूं मुंहिंजूं तोॾां आहिनि, त मुंहिंजो पुटु ज़िंदा थी पवंदो। जे अगरि न थियो त पोइ जेका सज़ा तूं चवंदे आउं क़बूल करण जे लाइ तयारु आहियां। बादशाह इहो ॿुधो, माण्हू बि ॿुधो। माण्हू चवणु लॻा त बिल्कुलु बादशाह सलामत, ॻाल्हि सही आहे, कसम खणे थी। बादशाह बि सोचियो त हिन जूं 4 लालूं त मूं आहिनि कोन। दिलि में ख़्यालु कयो त आहिनि 2 लालूं, भले कसम खणे, ख़बर पइजी वेंदी। अवा हाणे उन महिल माई पंहिंजे पुट जे मथे ते हथु रखी चवणु लॻी त आउं कसम खणी चवां थी त बादशाह ॾांहुं मुंहिंजूं 4 लालूं आहिनि, जेको अमान तौरु मूं बादशाह वटि रखियूं हुयूं,
ऐं बादशाह मूंखे ॾे नथो। अबा एतिरो माई जो चवणु छोकिरो उथी बीह रहियो। छोकिरो जॾहिं उथी बीह रहियो, माण्हू सभु ॾिसण लॻा, हैरत में पइजी विया, तजब में पइजी विया त हीउ बणिया छा थी वियो, माई हक़ सच ते आहे, सही पई चवे। बादशाह बि जॾहिं ॾिठो त बादशाह चवणु लॻो त हीउ करिश्मो, हीउ कारनामो कीअं थी वियो। दिलि में ख़्यालु कयईं त हिन माई मूंखे ॾिनियूं ई 2 लालूं हुयूं, ऐं जॾहिं सच वारी ॻाल्हि कई, हिन कसम खयो, पुटु हिन वारो किरी पियो, मरी वियो। वरी जॾहिं कूड़ अची हईं 4 लालुनि जो चयईं त पुटु हिन वारो वरी उथी बीह रहियो। बादशाह हैरत में पइजी वियो, चवणु लॻो त इहो कारनामो वरी कीअं थियो। माण्हू सभु चवणु लॻा, माई चवणु लॻी त बादशाह खे, बादशाह सलामत, हाणे ॾिठई 4 लालूं मुंहिंजी तोॾां आहिनि या कोन्हे। बादशाह चवणु लॻो त न, 4 लालूं तुंहिंजूं मूंॾां आहिनि ई कोन। हमरा चवणु लॻा त बादशाह सलामत, हाणे तव्हांखे ईअं कोन्हे करिणो, हाणे तव्हांखे इहे लालूं ॾियणियूं ई पवंदियूं। कीअं बि करे लालूं 4 ॾियो हिनखे। ॾिस, हिन जो पुटु ज़िंदा थी वियो, हिन कसम खयो आहे, हाणे 4 लालूं हिनखे ॾे। अबा हाणे बादशाह छा करे। बादशाह चवणु लॻो त हाणे 4 लालूं हिन जूं आहिनि ई कोन, आहिनि ई 2 लालूं। अबा बादशाह चवणु लॻो माई खे त चलो ठीकु आहे, भला 4 लालूं तोखे आउं ॾियां थो। अबा हाणे बादशाह उन महिल 2 लालूं जेके हिन माई जो अमान तौरु बादशाह वटि हुयूं, सो बादशाह खणी हिन माई खे उहे 2 लालूं ॾिनियूं। हमरा त पोइ सभु हलिया। बाक़ी बादशाह चवणु लॻो माई खे त हाणे 2 लालूं मूं तोखे ॾिनियूं, बाक़ी 2 लालनि जा तोखे आउं पैसा भरियो थो ॾियां, 2 लालूं मूं वटि कोन्हे। माई खे ॾिना। बादशाह पुछा करणु लॻो माई खां त ॾे ख़बर, तो जॾहिं सच ॻाल्हायो, सची सची तो ॻाल्हि कई, तो चयो त मुंहिंजूं 2 लालूं आहिनि माना मूं वटि, हालांकि 2 लालूं तुंहिंजियूं हुयूं, पर पोइ तो हीउ कीअं कयो, ऐं तो वरी कूड़ो कसम खयो, 4 लालूं तुंहिंजो पुटु ज़िंदा थी पियो। माई चवणु लॻी त बादशाह सलामत, हिन दौर में कूड़ खे वॾी अहमियत आहे। कूड़ जेको हणे थो उहो ई कामयाबु आहे, सच जी का वैल्यू आहे ई कोन। चई हाओ, चई पोइ बसि सवेरे मूं सच ॻाल्हायो, पहिरीं जेको आउं आई त सच ॻाल्हायमि, सचो कसम खयमि। माण्हू सभु जेको आहे सो मूं ते एतबार यकीन न कनि। ग़रीब जो केरु आहे कोन, सची ॻाल्हि ते कोई यकीन ऐं भरोसो करे कोन, कूड़ जो सभु को साथारी आहे। तो तंहिंजे करे ईअं थी वियो त अहमियत कूड़ खे मिली। कूड़ हयमि त ॾिस कीअं कमु थी वियो। ऐं तो पोइ सच ॻाल्हायो, तो चयो त मूं वटि 2 लालूं आहिनि, तो घणी ॾांहुं न चयो, पर माण्हू तुंहिंजो साथ न ॾिनो। सच जो केरु साथ ॾेई कोन थो, कूड़ जो साथ ॾे त कीअं थो थिए। अॻु में तो कूड़ ॻाल्हायो, तो चयो मूं वटि लालूं आहिनि कोन, त सभिनि तुंहिंजो साथ ॾिनो। कूड़ खे वॾी अहमियत आहे। ऐं जॾहिं मूं सच ॻाल्हायो त कंहिं वैल्यू ई कोन कई सच जी। ऐं जॾहिं मूं कूड़ हयो त हर को मुंहिंजो साथारी थी पियो। चवणु लॻो त मुंहिंजो पुटु बि ज़िंदा थी पियो, 4 लालूं बि तोखां मूं कढियूं, मुंहिंजूं 2 लालूं हुयूं, 2 तोखां कढियमि, कूड़ हयमि, मिलियूं मूंखे। बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु माई ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, ऐं तमामु लालच में अची वियो त हालांकि अलाह जो ॾिनो मूं वटि सभु कुझु आहे, शुक्र आहे मूंखे बादशाही सॼी आहे, खज़ानो ही अर्श आहे, पर बहरहाल तुंहिंजी ॻाल्हि बि सही आहे, सच जी का वैल्यू आहे कोन, कूड़ जी वॾी अहमियत आहे, कूड़ कामयाबु आहे। बहरहाल मूंखां वॾी ग़लती थी वई, मूं वटि अणखुट खज़ानो आहे तमामु जाम, अले छो 2 लालनि ते मूं लालच करे वेही रहियसि। तूं हिकु बेवा, तुंहिंजो सचो मुड़ुसु, ईमानदार मुड़ुसु, सच हक़ जी हिदायत करण वारो हर कंहिंखे, तूं बेवा थी मूं वटि महिनत मज़ूरी कई, पंहिंजे पुट खे माना वॾो कयई। ऐं जॾहिं तुंहिंजूं 2 लालूं मूं वटि अमान तौरु हुयूं, मूंखे ईअं न करणु खपे आहे। कंहिंजी अमानत में ख़यानत माण्हू थोरी कंदो आहे, सो मूंखां इहा अमानत में ख़यानत बि थी वेली, तमामु ग़लति मूं कयो, मूंखे ईअं करणु न खपे आहे, तोखां माफ़ी थो वठां। माई चवणु लॻी त बादशाह सलामत, हाणे जेकर तव्हीं बादशाह आहियो, तव्हांखे हक़ सच जो फ़ैसिलो करिणो आहे, तव्हांखे माण्हुनि अगरि चूंडे बादशाही ते विहारियो आहे, या तव्हां खणी पाण बादशाही ते वेठा आहियो, तव्हांखे हक़ सच जो फ़ैसिलो करणु खपे। तो वटि माण्हू को माना अचे, अमानत रखे या कुझु बि करे, माण्हू उन में छेड़छाड़ थोरी कंदो आहे, ईअं थोरी कंदो आहे, कंहिंजो हक़ थोरी खाईंदो आहे, कंहिंसां ग़लति थोरी। तव्हां घटि मां घटि माण्हुनि खे जेकर ॾेई न सघो त कंहिंजूं अमानतूं न खायो, तव्हां कहिड़ो अॻियां जवाबु ॾींदो। हीअ दुनिया आरज़ी आहे, केसि ताईं हिते तव्हां हूंदो, केसि ताईं तव्हां मिल्कियत गॾु कंदो। तव्हां वटि हेतिरो खज़ानो हूंदे सूंदे बि मुंहिंजी 2 लालनि ते तव्हांजी नज़र। बादशाह चवणु लॻो माई खे त मूंखे माफ़ु कर, मूंखां वॾी ग़लती थी वई, पर हाणे आईंदा ईअं कोन थींदो, कंहिंसां बि ईअं न कबो। बाक़ी तो अखियूं खोले छॾियूं आहिनि, कूड़ जी वॾी अहमियत आहे अॼु जे दौर में, ऐं सच जेको ॻाल्हाइण वारो, सच चवण वारो, उनजी वैल्यू कोन्हे। तो बादशाह ठीकु ठाक मिल्कियत जेका हुई, चङी ख़ासी खज़ानो, उन में जाम माना जेको आहे सो कुझु ॾिनई माई खे। चवणु लॻो त तूं भले वञी पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे बचे सां गॾु, पंहिंजे छोकिरे सां गॾु वञी गुज़ार, ऐं तमामु ग़लति वधि, पर हाणे तो मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं आहिनि, हाणे ईअं हरगिज़ न थींदो। अबा हाणे माई बादशाह खां उहो इनाम वग़ैरह खणी बादशाह खां मोकिलाए पंहिंजे पुट खे वठी आई कंहिं अहिड़े हिकिड़े हंधि। बादशाह बि ठीकु ठाक पैसा न, लालूं बि जेके हिन वटि 2 हुयूं, ऐं 2 लालनि जा जेके पैसा बि हुआ,
ऐं उहे 2 लालूं हिन वरी विकियूं कंहिं सोनारे वटि वई उहे लालूं विकिणी करे ठीकु ठाक पैसा हिन खे मिली विया। छोकिरे खे कोई अहिड़ो कारोबार वग़ैरह करे ॾिनई, घर वग़ैरह को ठाराई ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ छोकिरो हिन वारो ठीकु ठाक थी वियो, पैसे वारो वरी बि। ऐं पोइ किथां सुठो संग सुठो रिश्तो ॻोल्हे उन छोकिरे जी हिन माई शादी कराए छॾी। ऐं पोइ उहा माई बेवा औरत वीचारी हसी ख़ुशी सां पंहिंजे पुट सां गॾु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लॻी ऐं होॾां बादशाह खे बि सुठो सबक़ु मिली वियो ऐं बादशाह पोइ वरी कंहिंसां ईअं न कयो। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।